जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा ॿेड़ा पार। सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे विंग कमांडर नंदलाल जोतवाणी जो सिक भरो सलाम। पंहिंजी सांस्कृतिक जेका असांजी हेरिटेज आहे, धरोहर आहे, उनखे क़ाइमु दाइमु रखण लाइ असांजे मुरबी भाउ SP सर मंगल मनानीअ द sindhuworld.com बर्पा कई 2006 में ऐं उहो पोर्टल ॾाढो कारगर साबित थियो आहे। छाकाणि त असीं सॼे मुल्क में टियल पखिड़ियल हुआसीं त असांखे पूरी ॼाण न पई मिले त किथे असांखे जोगो वर ऐं जोगी कन्या मिलंदी। इन मसइले खे हल करण लाइ ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं ख़ुशख़बरी आहे त www.sindhushadi.com हिकु नओं पोर्टल शुरू थी वियो आहे, जंहिंमें मां चाहींदुमि त असांजो सॼो सिंधी समाज शिरकत करे पूरो फ़ाइदो वठे। उन में पंहिंजे ॿारनि जा प्रोफाइल्स रजिस्टर कराए ऐं जोगो ऐं सुठी मिटी माइटी क़ाइमु करे। मां चाहींदुसि त पंहिंजे सिंधी पंचायतूं, सिंधी समाज, सिंधी इदारा इन जो पूरो फ़ाइदो वठनि ऐं इन पोर्टल खे कामयाबु कनि। मां पंहिंजूं दुआऊं, शुभकामनाऊं ऐं वाधायूं ॾियां थो इन पोर्टल जे कामयाबी लाइ। यादि रखो www.sindhushadi.com ऐं इन पोर्टल ते पंहिंजनि ॿारनि जा प्रोफाइल्स रजिस्टर करायो ऐं सुठी मिटी माइटी क़ाइमु कयो। जय झूलेलाल, जय झूलेलाल।